सुठे कम करण ते हिम्मत अफ़ज़ाई न करण बि ॿियाई थींदी, तंहिं करे हिम्मत अफ़ज़ाई करण घुर्जे। बुकेराणी सब डिवीज़न में SDO इरिगेशन फराज़ सहतो जूं महिनतूं ऐं काविशूं विसारण जोॻियूं न आहिनि। हिन सदाईं इहा ई कोशिश कई आहे त वधि में वधि पाणी पूछड़ियुनि में पहुचे ऐं पूछड़ी जे पुठिते पियल आबादगारनि खे जेतिरो थी सघे रिलीफ मिले। असांजे ज़िले जी बदनसीबी त असांजे समूरो पाणी जे सिस्टम जूं पूछड़ियूं अक्सर करे बदीन ज़िले सां तालुक़ रखनि थियूं ऐं वॾी बदनसीबी बदीन ज़िले जे पूछड़ी जे उन्हनि आबादगारनि जी आहे जिन सां सदाईं संदूनी ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि जिन जो तालुक़ हुक्मरान धुर सां रहियो आहे, माटीली माओ वारो सलूक रखियो वियो आहे। ॿिए पासे वरी टंडोलियार जे चूंडियल नुमाइंदनि जिन जो तालुक़ बि हुक्मरान धुर सां आहे, उन्हनि जी सदाईं इहा कोशिश रही आहे त पाणी ते रुगो संदूनी हक़ हिसाब आहे, ॿिया भली वञी खॾ में पवनि। इहो ई सबबु आहे जो महिनती जफ़ाकश ऑफिसरनि खे हू पंहिंजी मर्ज़ी सां कमु करण ई कोन था ॾियनि, जंहिंसां हिकु पासे पूछड़ी वारनि ताईं पाणी कोन थो पहुचे त ॿिए पासे महिनती जफ़ाकश ऑफिसर जी दिली टुटी पवंदी आहे। असांजे ज़िले टंडोलियार में ईअं आहे, ॼण ऑफिसर वीचारो नांगनि जे विच में रही कमु कंदो हुजे। बुकेराणी सब डिवीज़न में रेंजर्स खे मुक़ररु कयो वियो आहे ऐं SDO मोहतरम फराज़ सहतो साहब जी वधि में वधि इहा कोशिश आहे त पूछड़ियुनि में पाणी पहुचे, पर अल्लाह साईं अकुल सम्झ सान्या उन्हनि सियासी धुरियुनि खे ॾे जेके ख़ुदि त पाणी चोरी में मुलविस आहिनि, पर संदून अजाई मुदाख़लत बि सिस्टम खे तबाह करण में का कसर नाहे छॾी। फराज़ सहतो जे कम में सियासी मुदाख़लत न कई वई ऐं उन जे कम में रस्ता रोक न कई वई त ज़रूरु वरी पूछड़ियुनि में बहार जी रुत जा गुलाब ज़रूरु टिड़ंदा।